नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में मुतालबनि जी मञता लाइ सिंध यूनिवर्सिटी पास तालके मोरो जे उस्तादनि आसिफ सोलंगी, असद बुगियो, आसिफ सांद, सैयद मदद शाह, इनायत सोलंगी, मेहदी खोसो, रज़ा भुट्टो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे काफ़ी साल थी चुका आहिनि पर हुकूमत असां जूं नौकरियूं कन्फर्म नथी करे। हिन चयो आहे त हिकु सूबे अंदरि मुख़्तलिफ़ क़ानून आहिनि, कराची जे उस्तादनि खे पको कयो वञे, लेकिन अंदरूनी सिंध जे उस्तादनि सां पीपी जो रवैयो इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। हिन चयो आहे त असां एहतजाज खे काफ़ी अरसो गुज़री वियो आहे पर कामोरा तोड़े चूंडियल एवज़ी ख़ामोशी तमाशाई बणियल आहे। असांजो एहतजाज पको थियण ताईं जारी रहंदो जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी पास कंदड़ उस्तादनि जे एहतजाज में प्राइमरी टीचर एसोसिएशन जे मरकज़ी तरफ़ां हिमायत खां पोइ प्राइमरी टीचर एसोसिएशन जे ज़िले सदर पीर मज़हर अल हसन, सैयद नज़ीर अली शाह ऐं ॿियनि हिमायत में शिरकत कई। हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त सिंध यूनिवर्सिटी पास कंदड़ उस्तादनि जा मुतालबा जल्द मंज़ूर करे हुननि में छायल बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।